बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां खुश हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़ान खान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। हिन वीडियो में असीं 6 दर्जे जी समाजी अभ्यास जे पहिरें यूनिट जे पहिरें बाब जी मश्क हल कंदासीं। पोइ वीडियो में असीं पहिरें बाब खे मुकम्मल तौर पढ़ियोसीं ऐं सम्झियोसीं। जेकॾहिं उहो पोयों वीडियो न ॾिठो आहे त पहिरियां उहो वीडियो ॾिसंदा, उन खां पोइ ही वीडियो ॾिसंदा। अलिफ आहे पंहिंजी मालूमात ऐं सम्झ जो इम्तिहान वठो। नंबर 1 हेठियां ख़ाल भरियो। उनमें पहिरियों आहे तारीख़ माज़ीअ जो अभ्यास आहे जेका ख़ासि करे माण्हू तारीख़ी वाक़िअनि ऐं हथनि या मागनि जी ॼाण मुहैया करे थी। इन्हनि ख़ालनि में पहिरें में असां वटि हे पवंदा माण्हुनि तारीख़ी वाक़िअनि ऐं ॿिए में पवंदो हंधनि या मागनि। ॿियो आहे असां वटि असां तारीख़ जो अभ्यास ॿिनि ज़रियनि सां कयूं था। उहे बुनियादी ऐं सानवी आहिनि। पहिरें में बुनियादी, ॿिए में सानवी। टियों आहे ज़रूरी आहे त तारीख़ सबूतनि, शाहिदनि ऐं हक़ीक़तुनि ते ॿधल हुजे। पहिरें में सबूतनि ऐं शाहिदनि ऐं ॿिए में हक़ीक़तुनि। इहे असांजा हिन में पवंदा। नंबर 2 आहे हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। उनमें पहिरियों नंबर आहे तारीख़ छा आहे, छा खे चइबो आहे। जवाब आहे अहिड़ी ॼाण जेका माण्हुनि तारीख़ी वाक़िअनि ऐं हथनि या मागनि बाबति ॿुधाए, तंहिंखे तारीख़ चइबो आहे। नंबर 2 आहे तारीख़ जी अभ्यास जी कहिड़ी अहमियत आहे। हुनजो जवाब आहे तारीख़ जी ॼाण हर समाज लाइ ज़रूरी आहे, छाकाणि त उन ज़रिए असीं हाल खे सम्झी सघूं था ऐं मुस्तक़बिल लाइ तयारी करे सघूं था। तारीख़ असांखे ॿुधाए थी त गुज़िरियल वक़्त में जेकी कुझु थियो उन जो कारण कहिड़ो हो। उन करे ई हाल में उहे वाक़िआ वर्जाइबा आहिनि जिन मां फ़ाइदो थियो हुजे ऐं उहे न आहिनि दोहराइबा जिन मां नुक़सानु पहुतो हुजे। तारीख़ ज़रिए असांखे पंहिंजी सही शनाख़्त मिले थी ऐं ख़बर पवे थी त असीं किथां आया आहियूं। माज़ीअ में माण्हुनि जेकी अवामी भलाईअ जा कम कया उन्हनि बाबति बि तारीख़ असांजी ॼाण में वाधारो आणे थी। पंहिंजे मुल्क जी तारीख़ पढ़ण सां असांखे उहो मालूम थिए थो त असांजो मुल्क कहिड़ियुनि कहिड़ियुनि क़ुर्बानियुनि ज़रिए हासिलु थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह, पहिरें यूनिट जो पहिरियों बाब अॼु हिते पूरो थियो। उम्मीद त हिन बाब मां घणो कुझु सिखियो हूंदो। मिलंदासीं हिकु नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।